नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे पीर जो कोट खां ख़बर ॾिना। पीर जो कोट जे रिहायशी शाहिद हुसैन ख़ाशकली ऐं सिंदत भाउ ज़हीर अहमद ख़ाशकली ऐं ॿारनि समेत एहतिजाज कंदे मीडिया अॻियां धाईंदे चयो आहे त मुंहिंजा भाइर ज़ाहिद आफ्ताब अब्दुल वाजिद ख़ाशकली ऐं ॿिया असांजे बाबा साईं जी मिल्कियत जेका जॻह जी सूरत में आहे, जंहिंमें असां भाइरनि भेनरनि जा हिसा पाकिस्तान जे क़ानून मुताबिक़ रखियल आहिनि। हिन खां अलावा इन जॻह जी अदावत मूं ख़ुदि कराई आहे, छाकाणि त ॿाहिरि बेरोज़गार हुआ ऐं आउं नौकिरी वारो आहियां। पर हिन वक़्तु जॾहिं जॻह जा हिसा करे विराया वञनि था त आउं संदसि हिसे सां गॾु अदावत जो ख़र्चु जेको तक़रीबन 8.5 लख रुपया बीहे थो, उहो भाइरनि खां घुरां थो त मूंखे ऐं मुंहिंजी भाउ खे मौतमार धमकियूं ऐं घरनि मां निकिरण लाइ बदमाशनि खां धमकियूं ॾियारे ऐं पंहिंजे घर वारनि ऐं मुंहिंजी भेनरुनि खां कूड़ा ड्रामा कराए हिरासा करे रहिया आहिनि ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि, जंहिंजे करे मां ऐं मुंहिंजो भाउ ज़हीर अहमद ऐं मुंहिंजा बचा घरनि खां ख़ौफ़ सबबु ॿाहिरि नथा निकिरी सघनि। मजबूरी असां पुलिस खे इतला ॾियण खां पोइ प्रेस क्लब पीर जो कोट तहफ़्फ़ुज़ लाइ पहुता आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।